दोस्तों हाणे पहुची चुका आहियूं मेहरान शादी हाल तलार में। दोस्तों शादी हाल में दाख़िल थियण खां पोइ सभ खां पहिरीं गौर साहब सां मिलियासीं। हुन खां पोइ सेल्फियूं फ़ोटोज़ वग़ैरह कढायासीं। हाणे असां पेट पूजारी जो बंदोबस्तु करियूं पिया। हाणे असां अची चुका आहियूं तलार शहर जी मशहूरु चांहि जेका चांदनी स्टॉप ते मिलंदी आहे। चांदनी जी मशहूरु होटल आहे। हाणे हिते चांहि जो चस्को वठंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं उम्मीद त सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा। ख़ैर सां असां अॼु वञा पियो दोस्त जी शादी ते, त उतां दावत आयल आहे ऐं अॼु अकेलो वञा पियो। खटारो बि तयारु आहे ऐं पाण तयारु आहियां। हाणे हलूं था शादी तरफ़, जेका मेहरान शादी हाल में दावत खे अटेंड करे पोइ वरी व्लॉग खे अॻिते वधाईंदासीं। ऐं हाणे ॻोठ निकिरां पियो त जी दोस्तों, हाणे आउं बिल्कुलु अनकरीब अची चुको आहियां तलार जे। ऐं हाणे साम्हूं आहे राजू खानवानी मेन रोड ऐं हीअ दरगाह साजन सवाई ॾंदे रोड जो नज़ारो जेको तव्हां ॾिसो पिया। इहे अथव असांजे रोड जा नज़ारा। साईं करे ज़िंदगी में मौक़ो मिले त ज़रूरु अचिजो। अधु कलाक जे सफ़र खां पोइ हाणे पहुची चुका आहियूं मेहरान शादी हाल। ऐं हाणे हिते लंगर पाणी यानी की पेट पूजारी जो बंदोबस्तु हले पियो। त असां हलंदासीं घोट साहब सां मिलंदासीं ऐं तस्वीरूं वग़ैरह बि कढाईंदासीं। हाणे हलूं था घोट तरफ़। दोस्तों हाणे असां घोट साहब सां गॾु जेका फ़ोटोज़ कढायासीं ऐं उन खां पोइ हाणे असां पंहिंजी जेका पेट पूजारी जा बंदोबस्तु कयोसीं ऐं माशाल्लाह सुठी महिमानवाज़ी कई। दोस्तों खाॼ खाइण खां पोइ असां वियासीं जेको सो चांदरी ते। मूं सां गॾु सर दीदार लाशारी साहिबु ऐं हुनजो फर्ज़ंद अकील साहिबु मौजूदु आहे। दोस्तों तलार खां चांदरी जे 10 मिंट दरमियान पोइ असां पहुतासीं उन होटल ते जिते इनशाला असांखे सुठी चांहि पीअण लाइ मिलंदी ऐं चस्को वठंदासीं। साईं हाणे चांहि जे इंतज़ार में वेठा आहियूं ऐं साम्हूं तव्हां ॾिसी सघो था काउंटर ते चांहि जेको सो ठाहे पियो। जी दोस्तों, असां जेको सो शादी खाधीसीं। शादी खाइण खां पोइ तलार थोरो घुमियोसीं, चांहि पीतीसीं चांदरी जी। उन खां पोइ आयासीं थोरो तलार कमु हुयो। ऐं हाणे जेको असां वञा पिया पंहिंजे ॻोठु ऐं साम्हूं अथव तलार जी जॻह शुगर मिल आहे। इहो ई शॉर्ट व्लॉग हुयो। उमेदु तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा।